बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, ही असांजी सोशल मीडिया प्रेस क्लब जे दोस्तनि जी हिकिड़ी गॾिजाणी आहे, जंहिंजी मेज़बानी जेको आहे असांजे साईं अमजद शाह साहिब जिन जी आहे। साईं, तव्हां कुझु लफ़्ज़ जेको आहे एतिराम रमज़ान ऐं रमज़ान मुबारक जे महीने जे हवाले सां ऐं इफ़्तार पार्टी जे हवाले सां तव्हांजा छा ख़्याल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां भाइरनि जी लख कुर्ब लख थोरा जो असां ग़रीबनि जी माना इन जॻह ते आयो ड्यूटी ॾिनव। तक़रीबन 3-4 साल थी विया आहिनि, 3 साल खनि तक़रीबन। माशा अल्लाह, इन टाइम में असांजो कमु सुठो हलियो आहे। इन शइ में वधीक भाऊ नवीदारनि जूं महिरबानियूं आहिनि, तव्हांजूं महिरबानियूं आहिनि, भाऊ वारनि जी सॼी संगत जूं महिरबानियूं आहिनि। असांजे हिन महफ़िल में असांजो जेको सहाफ़ी दोस्त आहे जनाब नवीद अहमद दल साहब बि मौजूदु आहे। हीअ जेका असां इफ़्तार कयूं था, हीअ हिकिड़े क़िस्म जी रमज़ान शरीफ़ जी ख़ुशी आहे, हीअ रौनक आहे, हीअ सूंह आहे रमज़ान शरीफ़ जी। जेके इफ़्तार पार्टी जा प्रोग्राम करणु, उन खां अलावा जेको आहे तरावीह निमाज़ पढ़णु, उनजी सेरी आहे, उनजी इफ़्तारी आहे, उनजो जेको आहे मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम आतिवर जे मान में अरेंज करणु, इहो हिकिड़े क़िस्म जो ख़ुशी जो इज़हार आहे। हीअ अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी नेमत ऐं तोहफ़ो मिलियल आहे रमज़ान पाक। तव्हां छा चवंदा? बिल्कुलु, इहा त हिकिड़ो बरकत वारो महीनो आहे। हिते जेके मुस्लमान भाइर हूंदा आहिनि, उहे ॾिसंदा तव्हां त रोडनि ते रस्तनि ते हू पंहिंजो जेको आहे त जेके मुसाफ़िर हूंदा आहिनि उन्हनि खे इफ़्तारी कराईंदा आहिनि। माना हिन महीने में वॾी जेको आहे त बरकत वारो महीनो हूंदो आहे। असांखां के गुनाह थी विया हुजनि, उन जूं असां हिननि महीननि में असां माफ़ी घुरंदा आहियूं ऐं इबादतूं कंदा आहियूं। ॾाढी ख़ुशी थींदी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। जेको रमज़ान शरीफ़ आहे, जंहिं टाइम खां वठी रमज़ान शरीफ़ जी इब्तिदा थी आहे, पहिरें रोज़े खां वठी ॾींहं अहिड़ा अची विया आहिनि जो पहिरियां ॾींहं थोरा गरम आहे, ऐं पोइ रोज़ा जीअं शुरू थिया आहिनि त माना इन सफ़ा ॾींहं थधा कूल ॼण त माना जेको आहे त हिकिड़ी ॼण एसी माण्हू कमरे में हलाए विए, अहिड़ा क़िस्म जा ॾींहं आहिनि। ऐं हिननि ॾींहंनि में बि अगरि कोई रोज़ो न रखे त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी वॾी बदक़िस्मती आहे हिकिड़े मुस्लमान जे लाइ। ज़मीर कागरो साहिबु, तव्हां छा चवंदव हिन हवाले? बिल्कुलु साईं, इहो असांजो भलारो महीनो आहे, महिमान महीनो आहे। हिन जी पंहिंजी जेकी वॾी रौनक आहे, हिन जी ख़ुशबू हिन महीने जी अलॻि निराली आहे। सुबुह जो माण्हू सेरी टाइम में उथे थो, निंड फिटाए ऐं सैरी करे थो, उन खां बाद निमाज़ूं पढ़े थो, नफ़ल पढ़े थो, इबादत ख़ुदा जी करे थो। ऐं जेके जेको आहे इंसान रोज़ा नथा रखनि कंहिं, उहा त उन्हनि जी हिकु बदनसीबी आहे, असां ईअं चवंदासीं। ऐं हिन महीने में हर जेको आहे तरावीह पढ़णु, रोज़ा रखनि, इबादत वारो महीनो आहे, भलारो महीनो आहे, महिमान महीनो आहे। ऐं महिमान महीने जी माण्हू महिमान नवाज़ी सुठे नमूने न करे, उन्हनि जी इबादत करे, उन महीने में क़ुर शरीफ़ तलावत करे, रोज़ा रखे ऐं रोज़ा रखाए बि सही। वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, असांजे सोशल मीडिया प्रेस क्लब जो सदर इलाही बख़्श भुट्टो साहिबु, फ़क़ीर इलाही बख़्श भुट्टो साहिबु आहे। साईं इलाही बख़्श साहिबु, तव्हां महिरबानी करे नाज़रीन खे कुझु रहमत रमज़ान जे हवाले सां। भाउ, जेकी क़ुर शरीफ़ जी सूरत इन अंज़ला तलावत कई, त असल इन अंज़ला उनखे चइबो आहे, उन राति खे चइबो आहे जेके मुल्क आहिनि पाकिस्तान आहे, त असांजे पाकिस्तान में 27-21 रखी आहे। उन मुल्क जे हिसाब सां उहा तारीख़ रखी हुई आहे, जेको तव्हां साईं तकी सां सुवालु पुछियो हो। जीअं सऊदी अरब आहे, या अमेरिका, या चाइना आहे, उन मुल्कनि जे हिसाब सां इस्लाम में जेकी आहे सो नरमी आहे ऐं सख़्ती इस्लाम में आहे। उन मुल्कनि जे हिसाब सां जेकी तारीख़ बीहे थी 21, उहा उन जे लाइ लैलतुल क़दर वारी राति आहे ऐं वॾी बरकत वारी आहे। चवनि था त हिन क़ुर शरीफ़ जी आयत में रूह बि लहंदा आहिनि ऐं जेको मलाइक बि लहंदा आहिनि अलाह साईं जे हुकुम में मुताबिक़ जेकी कमनि जी पूराई आहे उहा करण लाइ। ऐं उहो चवनि था त जेको आहे सो उन राति जेको पाणी आहे उहो खीर थी वेंदो आहे। एॾी बरकत वारी जेकी आहे सो इन अंज़ला जी राति आहे। ऐं हज़ारे जेको जाॻे थो, हज़ारे साल जी ॼण त हुन इबादत कई, एॾी भलारो रमज़ान आहे। ऐं वरी रमज़ान शरीफ़ जी इहा ई बरकत जो तूं असां हिते गॾु थिया आहियूं ऐं मोहबत सां ॻाल्हायूं था। वरी जेका रमज़ान शरीफ़ जी इहा बरकत आहे सभिनी दोस्तनि जी ऐं भाऊ अमजद शाह जी वॾी वॾी महिरबानी, जंहिं असांजे हिते इफ़्तार पार्टी जो बंदोबस्तु कयो आहे, ऐं सॼी संगत जी महिरबानी जंहिं हे प्रोग्राम कयो आहे, भाऊ कमाड़ी जी महिरबानी, जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि कुलनि जी महिरबानी वॾी वॾी। दोस्तो, ही रमज़ान शरीफ़ जा चंद ॾींहं आहिनि, ॾुखिया सुखिया गुज़री वेंदा ऐं उनखां पोइ जिन रोज़ा रखिया उन्हनि जा ॾींहं बि गुज़री वेंदा, जिन न रखिया उन्हनि जा बि ॾींहं गुज़री वेंदा।
मूंखे त इंतिहाई अफ़सोस थींदो आहे त दोस्त माना जेको आहे जेकर रोज़ो न बि था रखनि त एतिरा में रमज़ान खां बि माना उन्हनि खे अलाए छो तौफ़ीक़ नथी मिले, खुलेआम खाईंदा पीअंदा था वतन। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका हुस्न सियाम व हुस्नल ख़िताम वला तजअलना मिनल ख़ासिरीन फ़ी रमज़ान। अल्लाहुम्मा जअलना मिम्मन तुदरिकुहुमुर रहमह सुम्मल मग़फ़िरह सुम्मल इत्क़ु मिनन नार। परवरदिगार साईं असांजा टूटा फूटा रोज़ा क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा। रब करीम साईं असां गुनाहगार हूँ, ऐबदार हूँ, बदकार हूँ, सियाकार हूँ। मुंहिंजा मालिक मिठड़ा अल्लाह साईं, ही ज़ुल्म जो दौरु आहे, फितने जो दौरु आहे, फिस्क जो दौरु आहे। हिन दौर में रोज़ो रखण बि ॼण त ॾाढो मुश्किल बणिजी वियो आहे। रब करीम साईं असांजे लाइ आसानियूं अता फरमा। ये असांजा टूटा फूटा रोज़ा क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा। रब साईं जेके बाक़ी रहियल रोज़ा आहिनि उहे असांखे ईमान ऐं एहतिसाब सां रखण जी तौफ़ीक़ अता फरमा। असांजे भाइरनि खे, असांजे मुस्लमान भाइरनि खे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं उन्हनि जे लाइ ज़रिए बख़्शिश बना। असांजा जेके वालिदैन आहिनि, असांजा मिट माइट अज़ीज़ क़रीब रिश्तेदार जेकी दुनिया जहान फ़ानी छॾे दारुल बका ॾे आया आहिनि, मालिक साईं उन्हनि जे क़ब्रुनि खे पंहिंजे नूर सां मुनवर फरमा, उन्हनि जी बख़्शिश फरमा। मुंहिंजा मालिक साईं रब करीम साईं उन्हनि जो हिसाब आसान फरमा। रब करीम मुंहिंजा मालिक साईं रमज़ान शरीफ़ जे बरकतुनि ऐं रहमतुनि जे सदके उन्हनि जी बख़्शिश फरमा। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाहुम्मा इन्नी लक सुम्तु व बिका आमन्तु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु। माण्हुनि जो चवणु इहो आहे त जेकर सहाफ़ी सुधरी वञनि ऐं सहाफ़ी सही माना में कमु कनि ऐं सहाफ़ी कलम खे खपाइनि न, ज़ाती मक़ासिद जे लाइ माना जेको आहे ज़ाती मफ़ादनि जे हासिलात जे लाइ कलम खे इस्तेमालु न कनि त जेकर मुआशिरे में इलाही फ़ाइदो थी सघे थो। इहो ईअं थी आहे। बिल्कुलु तव्हांजो जेको आहे त सुवालु सही आहे। इन में हिकिड़ो मां अर्ज़ु कयो आहे त सभु सहाफ़ी बि किना न आहिनि, के चंद सहाफ़ी आहिनि जेके पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर मतिलब ख़ातिर इन शइ खे जेको आहे त कमु आणनि था। बहरहाल उनखे जेको आहे त वक़्तु ऐं जेको आहे त हालात कॾहिं बि कोन थी बचके जेको पंहिंजे मतिलब ख़ातिर इन शइ खे जेको आहे त कमु आणे थो। सहाफ़ी हिकिड़ो वॉलंटरी कमु थो करे, फ्री ऑफ कास्ट कमु थो करे, जे माना हिमत ते वञे थो, पंहिंजे बलबूते ते वञे थो, पंहिंजे पेरनि ते वञे थो, त उतां खां पोइ जेको आहे त वापसि अचे थो बि उनखे का प्रोटेक्शन कोन्हे का, को माना उनखे का सिक्योरिटी कोन्हे का। उहो पंहिंजे माना जेको आहे त हिमत ते अचे वञे थो त आख़िर माना किथे किथे हुनखे बि समय हज़ारे थ्रेट्स आहिनि त किथे किथे हू बि माना इंसानु आहे, किथे किथे झुकी पए थो। त इन में पोइ हुनखे माना जेको आहे त तव्हांखे क्रिटिसाइज़ न करणु घुरिजे, बल्कि हुनखे असांखे हौसलो ॾियणु घुरिजे की असां पंहिंजे सहाफ़ी दोस्त वसूं, हड़ूं वड़ूं, पंहिंजो जेको उन्हनि खां थी सघे थो पंहिंजो कोशिशि कनि था दोस्तनि खे माना जेको आहे गुज़ारिश कनि, उहे बि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कनि। क्रिटिसाइज़ माना जेको आहे त ज़रूरु करणु घुरिजे पर कंहिं हद ताईं।